उषा चांद जो नालो कंहिंजे लाइ नओं न आहे। तव्हां सिंधी टेलीफिल्म्स VCDs ऐं CDs जे निर्माण में जेको कमु गुज़िरियल हिकु डिकेड में कयो आहे उहो यादगार आहे, ऐतिहासिक आहे, हिस्टोरिक वर्क आहे। मेकिंग जी जेका इकोनॉमी आहे, तव्हांखे लॻे थो सिंधी फिल्म्स जे निर्माण में गवर्नमेंट लेवल ते कोई फाइनेंशियल असिस्टेंस मिलणु खपे जेको न मिली रहियो आहे? मुंहिंजे ख़्याल में असांखे सिंधी ॿोलीअ खे हिकु त गवर्नमेंट जे तरफ़ां चैनल मिलणु खपे, छाकाणि जो सिंधी ॿोली, संस्कृत ॿोली ऐं उर्दू इन्हनि टिनी खे पंहिंजो को स्टेट कोन्हे, पर इन्हनि मां घटि में घटि उर्दू खे त हाणे चैनल बि मिली चुको आहे ऐं संस्कृत जा बि ॾाढा घणा प्रोग्राम थियनि पिया, पर सिंधी ॿोलीअ जो ॿेरो ॿुॾो पियो आहे। असुलु कुझु बि असांखे कंहिं बि नमूने जी मदद कान्हे जेका असांखे सरकार खां कीअं बि करे घुर करे करणु खपे। ईअं नाहे त इहा घुर थी न आहे, छाकाणि जो मूं जॾहिं पुछा कई आहे हाणे त मूंखे चवंदा असां काफ़ी कोशिशि कईसीं, पर असांखे अधु कलाक बि टाइम रेगुलरली कंहिं बि दूरदर्शन जे चैनल ते नथो मिली सघे ऐं न मिलियो आहे। त असांखे कीअं बि करे इहो कमु करणु खपे। असांखे घटि में घटि दूरदर्शन खां 2-3 कलाक वठणु खपनि। उन्हनि जो इहो फ़र्ज़ु थो बणिजे त असांजे ॿोलीअ खे अॻिते वधाइण में असांखे सहकार ॾियनि। हा, वॾे में वॾो ज़ुल्म इहो ई आहे त असां वटि ज़मीन न आहे। जे ज़मीन हुजे हा त अॼु उहे स्टेट गवर्नमेंट्स असांजे ॿोलीअ लाइ असांखे इमदाद ॾियनि हा, असांखे पैसो ॾियनि हा। जीअं मराठी नंढी फिल्म ठहे थी जे 16-17 लख उनखे गवर्नमेंट ॾिए थी, उनजो जेकॾहिं बजट 30-40 लख जो आहे त उन्हनि खे अधु पैसा गवर्नमेंट ॾिए थी, पर असां वटि अहिड़ो को तरीक़ो आहे ई कोन। इन जे करे असां वटि सिंधी फिल्मूं ठहनि कोन थियूं। पर असांखे तॾहिं बि हिमत न हारे हिन तरफ़ लड़ाई लड़णी आहे दूरदर्शन सां, गवर्नमेंट सां, ऐं ॿिए तरफ़ असांखे यकमुश्त थी सिंधियुनि खे जंहिं वटि इलाही नाणो आहे, नाणे जी असां वटि खोट कान्हे, त असां पंहिंजे ॿोलीअ जे कल्चर जे वाधारे लाइ पुठियां छो पऊं? छो न असीं गॾिजी करे हिकिड़ो नओं चैनल पंहिंजे सिंधीअ लाइ शुरू करियूं? ॼाणा थी त उन मां असांखे शुरूअ में नुक़सानु थींदो, 3-4 साल लॻी वेंदा शायदि जो उन मां का भरपाई थियणु शुरू थिए, असांखे का मोट मिले, पर असांखे चैनल मिलंदो, पंहिंजी सिंधी ॿोलीअ जो वाधारो पाणे ई थी वेंदो। पाणे ई माण्हू सिंधी सिखणु लॻंदा, पाणे ई वॾा नवां कलाकार पैदा थींदा। अॼु कलाकार कोन आहिनि, छाकाणि जो उन्हनि खे ख़बर ई कोन्हे त असीं सिखूं सिंधीअ में कलाम ॻायूं या क्लासिकल सिखूं त असांखे पंहिंजी कला जो मुज़ाहिरो करण जो का जॻह ई कान्हे, को असांखे माध्यम ई कोन्हे जंहिंजे ज़रिए असीं माण्हुनि ताईं पहुचूं। त इन जे लाइ असांखे चैनल खड़ो करिणो आहे, असांखे करिणो ई आहे, असीं कंदासीं, पर उन लाइ असांखे साथ सहकार सॼी दुनिया जे सिंधियुनि जो खपे, शाहूकार जो बि खपे, त कलाकारनि जो बि खपे, त जेके ॼाणनि था उन्हनि ॼाण वारनि जो बि खपे। असांखे पहिरियां हिकु लॉजिक ते ॾियणो पवंदो त सिंधी चैनल आख़िर छो, ऐं छा उन जे प्रोग्राम्स तयारु करण लाइ असां वटि उहे संसाधन, उहे रिसोर्सिस आहिनि? के कलाकार असां वटि आहिनि, पर ही बि जेके बॉडीज़ आहिनि, सिंधोलॉजी या अखिल भारतीय सिंधी ॿोली साहित्य सभा, इन्हनि वटि बि पैसो त इलाही आहे कोन, इन्हनि खे बि कंहिं तस्लीम त कयो कोन्हे। जेको पैसो थोरो घणो आहे उहो एकेडमियुनि वटि आहे, NCPSL वटि आहे। हा, उन्हनि खे हिन ॻाल्हि में अॻिते वधी करे कुझु करणु खपे। जीअं असीं नंढियूं हिन वक़्तु सिंधी संगत जे पारां असां 7 नंढियूं टेलीफिल्म्स, शॉर्ट फिल्म्स ठाहे चुका आहियूं, ऐं ईअं करण सां घटि में घटि कुझु त अॻियां अचे थो, कुझु त सामान माण्हुनि ताईं पहुचे थो जेको माण्हू ॾिसनि था ऐं पंहिंजो हिकिड़ो स्टैंडर्ड मुक़ररु कनि था त सुठी शइ असांखे ठाहिणी आहे। पर असांखे कोशिशि करणी आहे ऐं पैसा वठणा आहिनि ऐं इमदाद घुरणी आहे, त उहा असांजी सेंट्रल गवर्नमेंट खे करिणो आहे। असांजे लाइ असांखे अॻिते वधी पंहिंजो हक़ु कंहिं बि नमूने में असांखे तलब करिणो आहे। पोइ उहो सिंधोलॉजी ऐं ॿियूं जेके बि असांजूं संस्थाऊं आहिनि उहे जेकॾहिं गॾिजी करे कमु कनि, ग्लोबल सिंधी या जेके बि इंडिविजुअल्स आहिनि जेके पाण खे लीडर सम्झनि था या सॾाइनि था, उन्हनि जो इहो फ़र्ज़ु आहे त पंहिंजी ॿोलीअ ॾांहुं थोरा सचार थियनि, थोरो कुझु कनि, त असां सिंधियुनि लाइ कुझु बि करणु नामुमकिन कान्हे। असीं सिंधी उहे आहियूं जेके मिटीअ मां सोन बणाइण वारा सिंधी आहियूं। असां छा न कयो आहे, विरहाङे खां पोइ असां सिंधियुनि हर मुल्क में पंहिंजो नालो रोशन कयो आहे। छा असीं पंहिंजे ॿोलीअ लाइ कुझु एतिरो नथा करे सघूं? असांजे लीडरनि खे कुझु करणु खपे ऐं हाणे बि सुजाॻ थियणु खपे।
या त लीडरशिप जी कमजोरी चइजे या पॉलिटिकल अवेयरनेस जी कमी असांजे अवाम में चइजे, जेका भी समस्या आहे, पर कंहिं न कंहिं रूप में ये समस्या त असां रोज़ ॾिसूं था। तव्हां जीअं पहिरियां बि ॻाल्हि चई त असांखे पंहिंजी ज़मीन कोन्हे, त तव्हांखे छा ज़रूरी लॻंदो आहे त अहिड़ी पॉलिसी गवर्नमेंट लेवल ते तयारु कई वञे जंहिंमें पॉपुलेशन जे बेस ते या भाषा जे आधार ते, उन्हनि जी पॉपुलेशन जे आधार ते उन्हनि खे आर्थिक मदद ॾेई वञे या उन्हनि जी जेके कलाऊं आहिनि, परफॉर्मिंग आर्ट्स आहिनि जेके, उन्हनि जो प्रमोशन थी सघे, उन्हनि जो विकास थी सघे। त पॉपुलेशन जे बेस ते अहिड़ी पॉलिसी छा तयारु कई वञणु उचित मञींदा आहियो, तव्हां ठीकु मञींदा आहियो? हाणे प्रॉब्लम त इहो आहे त असीं सिंधी आहियूं ॾाढा ॻणप में घटि, ऐं उहो शायदि बराबरि सेंसस बि थियल कोन्हे त आख़िर सिंधी आहियूं केतिरा। असां सिंधियुनि खे इहा बि ख़बर कोन्हे या इन ॻाल्हि जो बि अहसासु कोन्हे त असां वटि जॾहिं माण्हू अचनि था वोट जी ॻणती ॻणण जे लाइ असां खां वठणु अचनि था घर में, त तव्हां सिंधी आहियो या हिंदू आहियो या इंडियन आहियो, त माण्हू सिंधी त चवनि ई नथा भई असीं सिंधी आहियूं। तंहिंजे करे असांजो पाण आदमशुमारी में शायदि असांजो शुमार एग्ज़ैक्ट आहे ई कोन, पर तॾहिं बि मुंहिंजे ख़्याल में हर ॿोलीअ जे लाइ, हर ॿोलीअ खे अॻिते वधाइण जो कमु, छाकाणि जो असांखे स्टेट कोन्हे त उहो सॼो गवर्नमेंट, सेंट्रल गवर्नमेंट जो आहे, त उन्हनि खे इन ॾस में कुझु बि करणु खपे। पोइ कहिड़े बि आधार ते कनि, भले पोइ आदमशुमारी जे आधार ते कनि या असीं उन्हनि ॿोलियुनि मां आहियूं जिन खे का ज़मीन कोन्हे उन आधार ते कनि, पर उन्हनि खे मदद त हाणे उन्हनि खे ई करणी पवंदी। के सेंटर्स स्थापित करणु या जीअं अकेडमीज़ त उन्हनि शुरू कयूं आहिनि, पर उहे केतिरे क़दुरु हलनि थियूं। महाराष्ट्र में अकेडमी केतिरनि सालनि खां कोन्हे, केरु पुछण वारो कोन्हे, केरु चवण वारो कोन्हे। गवर्नमेंट बदिलजी वई त अकेडमी डिज़ॉल्व थी वियूं हली, त इहो त वॾो धकु असां सिंधी ॿोलीअ खे थो लॻे न। दीदी हाणे सिंधी थिएटर ऐं सिनेमा ॿिन्ही सां तव्हांजो जुड़ाव आहे, त तव्हांखे छा लॻंदो आहे सिंधी ड्रामा फेस्टिवल्स जेके थियनि था सिंधी ॿोलीअ जे वाधारे लाइ, उहे वधीक यूज़फुल आहिनि या फिल्म्स जो निर्माण जेको आहे, जेको तव्हां पाण कयो वेठा था, इहो जेको मीडिया आहे वधीक कारगर आहे इहो? हाणे इन ॻाल्हि खां त केरु बि इनकार कोन कंदो त जेका टेलीफिल्म्स या फिल्मूं ठहनि थियूं उहे लखा माण्हू ॾिसी सघनि था, लखे माण्हू हिकु ई वक़्तु बि ॾिसी सघनि था ऐं जुदा जुदा वक़्तनि ते बि ॾिसी सघनि था। जेको प्रोग्राम टेलीविज़न ते हले थो त लखनि में माण्हू हिकु ई दफ़े सां ॾिसी सघनि था, पर इहो कमु थिएटर जे वसीले नथो थी सघे, छाकाणि जो थिएटर जॾहिं हले थो, ड्रामा जॾहिं थिए थो, फेस्टिवल थिए थो, त घणे में घणा माण्हू घणा ॾिसंदा, 3000, 4000, 5000, 10000, उनखां वधीक त माण्हू ॾिसी नथा सघनि न। हक़ीक़त आहे त जेको अखियुनि सां ॾिसिजे थो, कननि सां ॿुधिजे थो, वधीक असरु थो करे। त इन जे लाइ असांखे पंहिंजे ॿारनि खे सिंधी ॿोली सेखारण जे लाइ, उनजे माइटनि खे बि सिंधी ॿोली सेखारण जे लाइ तमामु सुठियूं क्वालिटी सां असांखे कंहिं नमूने जो सम्झौतो नाहे करिणो, नथिंग टू कॉम्प्रोमाइज़ विथ क्वालिटी। असांखे तमामु सुठी क्वालिटी ॾियणी आहे पंहिंजे ॿारनि खे, पंहिंजे सिंधियुनि खे, त सिंधी ॿोली वरी रिवाइव करे सघंदासीं। त इन जे करे टेलीफिल्म्स, टेलीविज़न माध्यम वधीक कारगर आहे, वधीक ज़रूरत वारो आहे थिएटर बनस्बत। पर थिएटर खे पंहिंजो मज़ो आहे, उन में पंहिंजो आनंद आहे, उहा असांजी हिकिड़ी कला आहे। बराबरि टेलीविज़न जे करे धकु त लॻो आहे, पर सभिनी ॿोलियुनि जे थिएटर्स खे धकु लॻो आहे, सिंधी ॿोलीअ खे त वधीक लॻणो ई आहे, छाकाणि जो माण्हू ई घटि आहियूं असां। तव्हांखे नथो लॻे असां हिकु पुराणे ज़बरदस्त माध्यम खे विसारे छॾियो आहे जेको आहे रेडियो? त जेके नवां FM रेडियो स्टेशन्स शुरू थियनि था ऐं सॼो ॾींहुं वॼनि था, त सिंधी ॿोलीअ जे वाधारे लाइ छा तव्हांखे लॻंदो आहे अहिड़ी FM रेडियो स्टेशन जी ज़रूरत आहे ऐं इन सपने खे कीअं पूरो करे सघिजे थो? केतिरो उनखे यूज़फुल मञींदा आहियो? न, रेडियो जेको FM आहे उहो कारगर आहे, पर सवाल छा आहे त उहो FM जेको आहे उहो केतिरो वक़्तु माण्हू ॿुधनि था। गाॾी हलाईंदे, कार हलाईंदे ॿुधी सघनि था, या घर में तमामु ज़ालूं शायदि जॾहिं किचन में कमु कनि थियूं, रंधिणे में रधीनि थियूं, ओॾीमहिल टेलीविज़न नथियूं ॾिसी सघनि, इन जे लाइ शायदि हू रेडियो ॿुधनि थियूं। पर असांखे इहो विसारणु न खपे त इहो हिकु ज़ोरदारु तरीक़ो आहे, इहो ज़ोरदारु मीडियम आहे, माध्यम आहे, इनखे नाहे विसारणो। जीअं सिंधी ॿोलीअ खे रिवाइव करण लाइ ज़रूरी आहे त असीं क्लासिस बि हलायूं, छाकाणि जो उते या हिंदुस्तान में इहो कमु थी सघे थो, इन जे लाइ असांखे इहे क्लासिस बि हलाइणु खपनि। सिंधी ॿोलीअ खे अॻिते वधाइण जे लाइ टेलीविज़न बि खपे, सिंधी ॿोलीअ खे वधाइण लाइ साॻे वक़्तु असांखे मैगज़िन्स, किताब सिंधीअ में छपण जो जेको कमु थी रहियो आहे उनखे अॻिते वधाइणु खपे। इन नमूने FM रेडियो हुजण बि हिकिड़ो ॿियो ज़रियो आहे ऐं उनखे न विसारणु खपे। हिन ॻाल्हि लाइ असां तव्हांजा शुक्रगुज़ार आहियूं, महिरबानी।